बी अहम ख़बर मां शेयर कंदासीं। कराची खां सिंध जे इतलात खाते में ऑफिसर मुक़ररियूं ऐं बदलियूं थियूं आहिनि। कराची खां ख़बर अवां ताईं पहुचाए पिया। सिंध जे इतलात खाते में ऑफिसर मुक़ररियूं ऐं बदलियूं थियूं आहिनि। पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल 19 ग्रेड जो ऑफिसर अख्तर सुर्यो डायरेक्टर प्रेस इंफॉर्मेशन मुक़रर थियो आहे। जॾहिं तव्हांखे ॿुधाईंदासीं त ताज़ो ई तरक़ी माणींदड़ मोहम्मद कामरान खान खे डायरेक्टर रिसर्च एंड रेफरेंस मुक़रर कयो वियो आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे सगीर चांडियो। जी सगीर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध जे इतलात खाते जे ऑफिसरनि जो मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। इन सिलसिले में पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल ग्रेड 19 जे ऑफिसर अख्तर सुरैयो खे डायरेक्टर प्रेस इंफॉर्मेशन मुक़रर कयो वियो आहे। जॾहिं त ताज़ो तरक़ी माणींदड़ मोहम्मद कामरान खान खे डायरेक्टर रिसर्च ऐं रेफरेंस मुक़रर कयो वियो आहे। हिनजे चीफ सेक्रेटरी सिंध जी मंज़ूरी खां पोइ जेको आहे सिंध जी तरफ़ां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। उन खां अलावा सिंध हुकूमत तरफ़ां पोस्टिंग जे इंतज़ार में वेठल ग्रेड 20 जे ऑफिसर नजबुद्दीन सेतो खे स्कूल एजुकेशन खाते जे स्पेशल सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी नाज़िन। कराची खां सगीर चांडियो तफ़सील ॾिना आहिनि।